साईं पहिरीं जी सही। साईं वलीउल्लाह शाह साहब प्लीज़ तिलावत शरीफ प्लीज़। أعوذ بالله من الشيطان الرجيم. يا أيها الذين آمنوا إن تطيعوا الذين كفروا يردوكم على أعقابكم فتنقلبوا خاسرين. بل الله مولاكم وهو خير الناصرين. صدق الله العظيم. माशाल्लाह से जज़ाकल्लाह मेहरबानी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह सी बली तिलावत थी हुई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। तो अगे बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा। रब्बि ज़िदना इल्मन अजमईन। 149 आयतूं असां सिखंदासीं जीअं साईं जो त 149 खां 55 155 ताईं। पर पहिरियों जीअं साईं वली शाह सां तिलावत कई आहे 149 खां 150 ॿ आयतूं। पहिरियों इन्हनि खे ॾिसूं जेके तलावत थी आहे। इन में ज़िक्र ईंदो जंग उहद जो। अॻ में बि ज़िक्र जंग उहद जो आयो आहे, जेके पुराणी आयतूं असां गुज़िरियल आयतूं पढ़ियूं। ठीकु आहे न। हिन खां अॻु में हिन में ॾिसंदासीं त हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त अलाह ई अव्हांजो मौला आहे। मौला असांजो लफ़्ज़ तमामु घणो इस्तेमालु थींदो आहे सिंधी में न। ख़ासि तौर ते जेको शिया हज़रात आहिनि उन्हनि लाइ त मौला अली मौला अली मौला अली। ठीकु आहे न। त लफ़्ज़ इहो क़ुर पाक में बि काफ़ी आयल आहे। हिन आयत में हिते माना जेको आयत आहे इन में बि आयल आहे। थोरो हिनखे ॾिसूं त अलाह चवणु था थो चाहे वली हिकु वली थींदो आहे, ॿियो मौला आहे। इहे आहिनि छा? बहरहाल हाणे ॻाल्हि आहे त इहे आयतूं जेके ॿई हिन खां जेके अॻिते ईंदियूं अॼु जे क्लास जूं, इन्हनि जो पस मंज़र बि जंग उहद आहे। माना उन जंग उहद जे पस मंज़र में इहे माना जीअं शान नुज़ूल चवंदा आहियूं उन में नाज़िल थियल आहिनि। पर हिन में वॾा सबक़ आहिनि अॼु जे सेशन में न। हिकु त असां जेको सूरा आले इमरान में आयत पढ़ी आया आहियूं 32 31 या 33 32 पर 32 31 मां सम्झां थो। उन में असां ज़िक्र कयो हो तमामु यानी मुख़्तसिर नमूने न पर डिटेल में छाजो अतीउल्लाह व अतीउ रसूल। अलाह जी अताअत कयो ऐं अलाह जे रसूल जी अताअत कयो। अताअत छा थींदी आहे? फर्मा बरदारी। हाणे हिन में बि इहा ॻाल्हि ईंदी ऐं अताअत न करण जो हिन में हिकिड़ो मिसाल ईंदा, उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। पस मंज़र छा आहे? जॾहिं मुस्लमाननि खे सभिनी खे ख़बर आहे त जंग उहद में शिकस्त थी ओवरऑल। उन करे मुस्लमान तमामु घणा ग़मगीन हुया। त इन मौक़े ते काफ़िर हुया, मुनाफ़िक चऊं यहूदी चऊं। काफ़िर केरु आहिनि? जेके कुरैश वारा मके वारा। मदीने मुनव्वरा में केरु हुया? उते यहूदी हुया, काफ़िर न हुया, यहूदी हुया। ऐं मके मुकरमा में केरु हुया? काफ़िर हुया, यहूदी न हुया। मदीना मुनव्वरा में यहूदियुनि सां गॾु हिकिड़ा ॿिया मुस्लमान हुया जिन खे मुनाफ़िकीन चयो वियो। हाणे मुनाफ़िकीन जेके हुया उहे काफ़िर कोन हुया, यहूदी बि न हुया, थिया मुस्लमान, पर उहे दिलि सां गॾु न हुआ इस्लाम जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु। त हाणे इहो शिकस्त थी जॾहिं त उते मौक़ियो आयो, पोइ काफ़िरनि मुनाफ़िकनि या यहूदियुनि खे मौक़ियो मिलियो त मुस्लमाननि ते ऐं इस्लाम ते तनक़ीद करण जो। इस्लाम सां दुश्मनी ही बहितरीनु मौक़ियो हो। पोइ चऊं छा पिया त तव्हां त चओ पिया त अलाह जे मदद जूं ॻाल्हियूं पिया कयो ॾाढियूं हेॾियूं सारियूं।
मोमिननि सां गॾु आहे। अलाह ॿियूं जे थींदो आहे, अलाह आलम लफ़्ज़ कहिड़ा हुया, पर मक़सदु तनक़ीद जो ई हुयो। बाक़ी पोइ शिकस्त छो थी अहिड़े क़िस्म जी, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चनि जी ज़ात अक़दस ख़ुदि खे ज़ख़्म आया आहिनि त शिकस्त थी, पोइ वरी सलाम ॾियणु शुरू कयूं। कहिड़ियूं? हालांकि अहिड़ी ॻाल्हि अथव इस्लाम आहे तव्हांजो, त पोइ वापसि पंहिंजे दीन ते अचो न। एॾो नुक़सानु खणी ज़रूरत कहिड़ी आहे तव्हांखे? पंहिंजा वॾनि जो दीन आहे, अमीर बि आहियो, सभु ग़रीब थी विया हो। थोरो अंदाज़ो लॻायो, माना पंहिंजा लफ़्ज़, मां इहे लफ़्ज़ इहे पाण था ठाहियूं पिया, पर जीअं किताबनि में अचे थो पियो, त छाजो हुते त अमीर हूंदा न, इहे सरदार जेके हूंदा, काफ़ी अहिड़ा के त ग़ुलाम हुया, के त किन जूं पंहिंजी मिल्कियतूं ॿियो हुयूं। वरी पोइ जेकॾहिं इस्लाम जे करे त पोइ वरी ख़ैर में बि ॾेई छॾींदा। इस्लाम जी तइलीम त इहा ई न। त पोइ इन्हनि खे इहो हूंदो त हाणे त भला छॾियो न, ये फतह बि कोन थी थिए, कामयाबी कोन थी थिए, वापसि पंहिंजे मोट दीन ॾे। ऐं मुनाफ़िकनि वरी छा पिए चयो त असां त तव्हांखे अॻे ई चयो पए, कुरेशन सां न विढ़ो, असांजी सलाह ते हलो आहे, इहे ॾींहं न ॾिसो आहे। इन ते अलाह पाक फरमायो आहे, इन्हनि जी ॻाल्हियुनि में न अचो। अलाह बहितरीन मददगार आहे। पोइ डिटेल अचे थी पई। 149 नंबर आयत, या अय्युहल्लज़ीन आमन। तव्हां ॾिसजो हिन में ही ॿ लफ़्ज़ आहिनि ब्रैकेट में, उहे इन जे करे तक़रीबन साॻी तरह जा लफ़्ज़ आहिनि, साॻिया लफ़्ज़ न आहिनि, साॻी तरह जा आहिनि। कीअं आहिनि ॾिसो, ए ईमान वारो, जेकॾहिं तव्हीं चयो मञींदव उन्हनि जो जिन कुफुर कयो। आमनू कफरू, आमनू कफरू, तक़रीबन ईअं ऊ ठीकु। ए ईमान वारो, जेकॾहिं तव्हीं चयो मञींदव, या इहो लज़ीन, ए ईमान वारो। हिकिड़ी ॻाल्हि अॻे बि मूं वटि वरी बि चइजो थो पियो, त के तर्जुमा थींदा आहिनि लफ़्ज़ी पूरा पूरा, कीअं ए उहे जिन ईमान आंदो, ईअं मूं तर्जुमो करे सघे थो पियो। ए ईमान वारो, इहो बि थी सघे थो पियो। या इहो लज़ीन आमनू, सॼो पूरो हिन जो। के चवंदा आहिनि ए मोमिनव, माना उहा बि ॻाल्हि साॻी थी वेंदी। ठीकु, तर्जुमे ते डिपेंड करे थो पियो। बहरहाल, इन माना जेकॾहिं, तुती यू ता छा आहे? ता माना तूं, या थींदो तव्हां। त माना तूं, पर छाकाणि जो हुन में वाव लॻी वेंदो आहे हिते, त पोइ इहो तव्हीं थी वेंदो। इन तुती यू अल्लज़ीन कफ़र, उहे जिन कुफुर कयो, त पोइ छा? यरुद्दू, उहे फेराईंदा, या माना उहे फेराईंदा कंहिंखे? रद ॾींदा न, रद माना फेराइण, हिनखे मोटाइण ॻाल्हि खे। कुम माना तव्हांखे। अला ऐकाबिकुम, माना तव्हांखे फेराईंदा खुड़ियुनि ते तव्हांजी, पंहिंजे तव्हांजे खुड़ियुनि ते फेराईंदा, माना हिकदमि यूटर्न कराईंदा तव्हांखे। पोइ जेकॾहिं तव्हां ईअं कयो हुनजे चवण ते, वाकई जेकॾहिं मायूस थी करे, हेॾी सारी इहा जेका जंग उहद जो वरी करी डिटेल में, थोरो मां हिते बि ॾिनो आहे, डिटेल में ॾिबो न त अंदाज़ो कंदो त इहा इंतिहाई सख़्तु ॻाल्हि हुई हुननि जो, सख़्तु ईअं हुननि जे लाइ, मुस्लमाननि जे लाइ। ठीकु। हाणे जेकॾहिं तव्हां वाक़ई हुननि जी ॻाल्हि ते अची करे जेकॾहिं हुननि जेके फिरियो तव्हां, माना तव्हां न फिरंदव, उहो तव्हांखे फेराईंदा पंहिंजे खुड़ियुनि ते, जेकॾहिं पोइ फिरियो। ठीकु, पोइ छा थींदो? ख़ासिरी न, पोइ तव्हीं फ्री थींदो खसारे वारा। ऐं खसारो जेको लफ़्ज़ु आहे न, हिन ते डिटेल में जेकॾहिं वञिजे त इहो नुक़सान खां अञा मथे आहे इहो। इन करे ई त जेको आहे सूर जेको असर आहे 103 नंबर में आहे, इन इंसान लफ़ी ख़ुस्र, ख़ुस्र चइबो आहे खसारे खे। उहो हाणे हिकिड़ो छा खसारो असां वटि थींदो आहे, हिकिड़ो फाइनेंशियल लॉस थींदो आहे, हिकिड़ो हेल्थ लॉस थींदो आहे, हिकिड़ो चइबो आहे त भई मुंहिंजो सोशल लॉस थी वियो आहे, मुंहिंजो अहिड़े सां का बि शइ थींदी न, फैमिली जो लॉस आहे, कोई बि ईअं आहे, पर्सनल लॉस आहे, इहे सभु लॉस गॾे करे न, हर क़िस्म जा गॾाए खसारो थींदो उहो। तव्हां छा थी पवंदो? खसारे वारो। छो दीन हलियो वियो त बाक़ी तव्हां छा बि हुजे कंहिं कम जो न आहे। थियो, लफ़्ज़ नोट कयो हिकु प्लीज़। ही आहे आमनू, ओए आमनू, पर इन वाव जे करे माना ईमान वारो है, जमा जी ॻाल्हि आहे। पर हिकिड़े लाइ छा थींदो? आमन माना हिन ईमान आंदो, आमनू माना हिननि ईमान आंदो, ईमान वारो। आमन छा थींदो? ईमान वारा। आमनू ईमान वारो। अहिड़ी नमूने सां कफ़र
कुफर वारो कफरू जिन कुफर कयो। आमन आमनू कफर कफरू। वरी ॿी ॻाल्हि अॻिते हलूं था पिया हाणे। हिते वरी लफ़्ज़ असां अॻ में पढ़ी आया आहियूं, सिखी आया आहियूं, आकाबिकुम। आकाबिकुम असां छा पढ़ियो आहे? कदम चइबो आहे पेर खे। ऐं छा? हिकु पेर, हे पेर हिकु आहे न, हिनखे छा चइबो? कदम चइबो। हिन कदम में थींदी आहे इहा खुड़ी, हिनखे चइबो आहे आकबुन। इहा आहे हिकु खुड़ी। ऐं हिन जो जमो छा थींदो? आकाबुन, माना खुड़ियूं। वरी हिते क़ुर पाक में आहे आकाबुकुम, खुड़ियूं तव्हां जूं। अॻिते असाबि उल कदम, कदम माना ही कदम, असाबि माना आङरियूं। त छा जूं आङरियूं? पेर जूं आङरियूं, असाबि उल कदम में। ठीकु आहे। में हिनखे कसरा छो अची वई? छो जे मुदाफ़ जूं अची वियो न, जूं, पेर जूं आङरियूं। अलाह जो घर, जॾहिं जो अचे न, मुंहिंजो घर, बैती कसरा ईंदी। माना ही मुदाफ़ इलाही थी वेंदो, जॾहिं उहो मुदाफ़ इलाही चऊं था उनखे कसरा अची वेंदी आहे। ठीकु। उन खां पोइ काबुन, माना छा थींदो? हिकु हिकु मुरो, हिकु मुरा न, हिकु मुरो काबुन। ऐं काबैन थींदा ॿ मुरा। इहो काबैन आई आहे सूरह अल मैदा में, जॾहिं असां वुदूअ जी ॻाल्हि कंदा आहियूं। अर्जुलुकुम, तव्हां पंहिंजा पेर धो हेसि ताईं मुरनि ताईं। ठीकु थियो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा ॾिसणु खपे त हीअ हिकु 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 किथां आयो? हिकु खुड़ी, खुड़ी चवंदा आहियूं असां, हूअं हिकु न लिखंदा आहियूं, अंडरस्टूड हूंदो आहे खुड़ी माना हिकु खुड़ी। पर हिन खे चवंदा हिकु हिकु खुड़ी आहे, हिकु कीअं चवंदासीं? छाजे करे? जीअं असां अंग्रेजी में चवंदा आहियूं न, जेको आहे मतिलबु इहो, हिनखे छा चइबो? एंकिल, एन एंकिल आर अ फुट। हिते छा चवंदा? अ फुट, फुट न चवंदा, अ फुट चवंदासीं। ठीकु आहे न। द हूंदो त अल थींदो। पर इहा किथां आई? अरबी जे कहिड़ी जाइ तां इहा आई? हे हिकु हिकु जेको आहे माना हिकु, इहा किथां आई आहे? हिन अरबी जे लफ़्ज़नि में असां जेकॾहिं क्वेश्चन हुजे पोल में, त भई काबुन लिखियल आहे, इन जो मतिलबु आहे हिकु मुरो। हिकु तव्हां कीअं सम्झो? या कदमन लिखियल आहे त तव्हां हिकु कीअं सम्झो? ॿ पेश अकब, जी साईं। ॿ अकब हा, ॿ पेश लॻा न, उल्टा एग्ज़ैक्टली उहो ई। निकिरे। जॾहिं बि ॿ पेश ईंदा इहो माना हिकु आहे। हलो माशाल्लाह, बहितरीनु साईं, लाजवाब। आयत अञा हले। हा, 149 थी वई। हाणे 150 थी अचे। भले अलाह मौला कुम, पोइ हिते अची वियो मौला। अलाह कंहिं तर्जुमो कयो आहे न, साईं बि आहे। साईं आहे तव्हां, असां साईं असांजा। साईं छा थींदो आहे एक्चुअली? साईं माना संभालींदड़, मददगार, माना वॾो। इन करे असां चवंदा आहियूं कंहिंखे साईं, साईं मुंहिंजा, साईं मुंहिंजा, साईं मुंहिंजा। माना साईं माना असां को मथ भरो आहे, मथ संभालींदड़ आहे, मददगार आहे, या कुझु बि आहे। इन वधीक जेके मतिलबु हुजनि सिंधी में अलाह आलम। त जेके जिन तर्जुमनि कयो आहे असां उहो ई खणी आहियूं, मददगार या संभालींदड़। बल लाह, बल माना बल्कि, सिंधी जो लफ़्ज़ आहे इहो। बलिल्लाहु, बल्कि अल्लाह आहे मौला, साईं कंहिंजो, मददगार कंहिंजो, कुम तव्हांजो। ऐं कुम तव्हां कीअं यादि कंदा आहियूं असां? कहिड़े लफ़्ज़ में यादि कंदा आहियूं? कहिड़ा लफ़्ज़ जेको रोज़ु ॻाल्हाईंदा आहियूं? कुम त असांखे विसरण ई न खपे, त तव्हांजो मतिलबु तव्हां। कुम किथे ईंदो आहे असांजो रोज़ु? अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। बस एग्जैक्टली, बिल्कुलु सही। अस्सलाम वालेकुम, कुम माना तव्हां, सलामती हुजे तव्हां ते, कुम जी माना तव्हां, ॻाल्हि खपे। हाणे मौला कुम छा थींदो? तव्हांजो मौला, माना तव्हां जो संभालींदड़ मददगार अलाह आहे। हुननि जे चवण ते न लॻो, ॻाल्हि मुख़्तसिर हिते आहे। वाह ख़ैरु नासरीन, ऐं उहो आहे बहितरीनु मदद ॾींदड़। जेकॾहिं अॼु शिकस्त थी आहे, त असां भला पोइ क़दम ते वञी वरी माण्हू कुफर में हली वेंदो, त पोइ खसारे में अची वेंदो। हालांकि जॾहिं ॾिसजे अलाह चए थो पियो त मददगार केरु आहे? अलाह आहे। भरोसो माना केतिरी माण्हू करे न, अलाह ते करे, मोटणो न आहे। ठीकु। हाणे इहे थियूं ॿ आयतूं। त इहो अलाह ते भरोसो कयो, काफ़िर जेको चवनि था पिया उन्हनि जे चवण ते न लॻो। हाणे आयतूं अॻिते थियूं हलनि, 151 खां 55 ताईं। जंग उहद हले थी अञा पई, ज़िक्र हुनजो। हिन में ईंदी अहम ॻाल्हि, तॾहिं ॻाढ़े में तमामु लिखियलु आहे, क्लियर कट। अतात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा आहे? उहा फर्ज़ आहे। फर्मा बदारी छा आहे? उहा फर्ज़ आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अतात छो कजे? छो जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अतात करणु अलाह जी अतात आहे। अलाह जी फर्मा बरदारी न कंदव त गुनाह आहे न, छा थींदी हुनजी? अलाह जी फर्मा बरदारी कंहिंमें आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फर्मा बरदारी में आहे।
उहा जॾहिं नथी थिए त पोइ छा थींदो? ग़मनि मथां ग़म, अलाह पाक जा पंहिंजा इहे लफ़्ज़ आहिनि। ग़मनि मथां ग़म कीअं, उहो ॾिसूं था पिया। हाणे ॾिसो, जंग उहद में हिकिड़ी अजीब सूरत हाल थी आहे। काफ़िर विढ़ण अचनि था पिया। इहो ज़िक्र में कयासीं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मशवरो कयो आहे मदीने में मुनव्वरा में त हिते अंदरि रही करे उन्हनि जो माना उन्हनि जो पंहिंजो बचाव कजे। तुंहिंजी भेड़ त कोन्हे न बचाव करिणो, या ॿाहिरि निकिरी करे पंहिंजो बचाव कजे। भले भले भेड़ थी थिए पई त किन चयो पियो ॿाहिरि वञे, किन चयो त उते ई रहिजे। हाणे के मुस्लमान अहिड़ा हुया जिन चयो त हिते ई रही पंहिंजो बचाव कयूं। उन्हनि में उन्हनि जी स्ट्रेटेजी इहा ई त इन में असांखे वधीक ताक़त हूंदी हिते त असां पंहिंजो बचाव सही करे सघंदासीं। छो जो कमज़ोर त हुयो न मुस्लमान वक़्तु त उन खां पोइ। पर किन जो छा हुयो? ॿाहिरि वेंदासीं माना घरो कोन निकितऊं, वरी जंग, वरी अलाए मोटऊं अलाए न मोटऊं, इन करे बहितर आहे हिते हुजऊं, मन इहा ॻाल्हि ई टरी वञे। अंदाज़ो अलाह अलाह आलम, पर जीअं किताबनि में लिखियल आहे अहिड़े नमूने सां। हाणे छा थियो? पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरादो फरमायो। पाण हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अनहा, अनो न अनहा, जंहिंजे घर में हुया उतां पाण निकिता जॾहिं त खेनि जेको आहे फ़ौजी भर्ती पहले ई जी जेको आहे किनानी या हौद हुजे मथे जो या ज़रा हुजे, उहे पाण पाए निकिता तलवार खयल ई। त पोइ माना इहो डन थी वियो। पोइ सभु हलिया, हुते जंग थी। जंग थी त मुस्लमाननि खे फतह पई थिए। छो पई फतह थिए? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी टोली 50 ॼणनि जी खे उहा टकरी उनखे रमद रमदा अलाए ऐनैन चवनि था पिया। जंग उहद आहे न, जीअं पूरो वॾो जंग, उन खां थोरो अॻियां जेका आहे उहो नंढड़ी टुकड़ी आहे जबल जी टकरी आहे। उन्हनि ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 50 माण्हुनि खे चयो। हुननि जो जेको सालार हुयो, जेको हुननि जो अमीर हुयो, उहो के अब्दुल्ला बिन जुबैर, उन्हनि खे चई त छा बि थी वञे, लफ़्ज़ माना ॾाढा ॾुखिया लफ़्ज़ आहिनि त माना जीअं उते जो रवाजु हूंदो न ॻाल्हाइण जो, त माण्हू चीरे फाड़े वञे या पखी खणी वञनि। पखी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक एतिरे क़दुरु सख़्तु हुयो त तव्हां हितां न हटिजो। हाणे छा थियो त मुस्लमाननि खे इहो हो जो हमलावर थिया त हिते होॾो जबल पुठियां, यानी जबल उहद, ऐं अॻियां टकरी। नबी करीम जे कैंप जेका आराम सां उहे, हुननि खे को फिक्र कोन हो। हेॾो जॾहिं काफ़िर अचनि पिया त उन्हनि ते तीर जो मथो हणनि पिया त हुननि भाॼी खाधी। सभई टिकार जो त असां कोन पुॼी सघंदासीं, माण्हू पिया मरनि हुननि जा। वठो थी वई जेको आहे, हिकदमि हुननि खे शिकस्त अची वई, वापसि थियण लॻा। वापसि थियण लॻा त हिते जेको आहे मुस्लमाननि छा सोचियो? असां त जंग खटी वियासीं, अल्हम्दुलिल्लाह सभु भॼी थी वई। हाणे छा थियो आहे त 50 तीर जा मुक़ररु कया विया। उन्हनि सम्झो त असां जंग खटी चुका आहियूं, हाणे हेठि लहूं। हाणे हेठि लहूं त हिकु कामयाबी त थी वई, हाणे जेको सामान पिया त खणी उहो बि खणिबो, पर इहो नियत सामान जी खणी न बि हुजे। पर उन्हनि जो इहो त बसि जंग ख़तमु थी वई, मोटी विया जॾहिं काफ़र ई हलिया विया त ख़तमु थी वई न ॻाल्हि, भाॼी थी वई। थियो छा त संदन जेको अमीर हुयो हज़रत अब्दुल्ला बिन जुबैर रज़ियल्लाहु ताला अन्हु, उन चयो त बिल्कुलु न, टकरी था ॾिनदासीं, भचे खटी विया आहियूं, पर हुकुम असांखे छा आहे? इन ते नोट कजो, तमामु अहम ॻाल्हि आई आहे हिन में। त हुकुम छा आहे त हितां हटणो न आहे। जो त हटणो त न हुयो, पर जॾहिं त जंग हुजे न, जंगी न आहे, हटऊं छा न पिया, हिते बीठा हुजऊं छा? हा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे त बीठा हुजो। पर हाणे इहो किन खे सम्झ में कोन आई ॻाल्हि। चओ त बिल्कुलु तव्हां सही था चओ, पर जॾहिं त जंग माना अहिड़े क़िस्म जो ईअं तकरार तकरार थियो। पोइ जेको अमीर चयो त बीहो, उन सां तक़रीबन 10 ॼणा बीठा हुया, 11 10 9 10 11 ईअं कुझु बि आहे। बाक़ी ॿियनि चयो त साईं हाणे तव्हां त चओ था पिया पंहिंजे हथे अमीर बि आहियो, पर मक़सदु आहे त हू ॻाल्हि ख़तमु थी चुकी आहे न। मां ईअं थी न त तव्हां ॻाल्हि सम्झी न आई आहे त अहिड़े नमूने सां। पर अमीर जो चवणु मञणु खपे। अमीर चए पियो न आहे लहणो, ठीकु आहे, पर हुननि पंहिंजो अंदाज़ो लॻायो। इनखे अलाह पाक छा चयो आहे? नाफ़रमानी कोटियो आहे। छो जो अमीर जी नाफ़रमानी, अमीर कंहिंजो बि यारल हुयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदो माना त नबी जी नाफ़रमानी थी वई। अलाह पाक खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे। हाणे अचूं था त हुननि जो इहो त जेकॾहिं जंग हले हा त ठीकु आहे,
पर हाणे त जंग ई ख़तमु थी वियो, इन करे हू लही विया टकरी तां। छा आहे त जेको काफ़िर जी फ़ौज जो सिपह सालार हुयो न हज़रत ख़ालिद बिन वलीद, उन वक़्तु मुस्लमान कोन हुया, पर ख़ालिद ख़ालिद हुयो उन वक़्तु बि। जीअं इस्लाम खां पोइ जंगी विड़ियूं अथसि वॾी बहादुरियुनि सां ऐं सालर घणनि ई फ़ौजुनि जा तक़रीबन 100 जंग विड़ियूं आहिनि, मुंहिंजे ख़बर अलाह आलम इहो अञा पक कोन्हे का लफ़्ज़नि जी। त हुन छा कयो, हुनजी नज़रूं ॾाढियूं तेज़ हुयूं। पाण जीअं पोइ हिते खणी वञनि पिया शिकस्त खाई, हिन ॾिठो त टकरी तो माण्हू लही विया आहिनि। काॾे 50 माण्हू लही विया, 40 माण्हू, ॾिठी त टकरी ख़ाली थी थिए पई। हिन चयो बीहो 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 बीहो। पाण घोड़े सवारनि जो हुयो, अमीर हुयो, घोड़े जी जेका जेके बि जेको दस्तो हो उनजे अंडर में हुयो, वापसि थियो, वापसि थियो, हिकदमि हुनखे वापसि करे कयईं छा, त उहा जेका टकरी जेका आई न, जिते मुस्लमान रही विया, हाणे टकरीअ साम्हूं कोन आयो, टकरी जे पुठियां फिरियो हीअं, मुस्लमान थिए पीड़ा। पोइ अची मुस्लमान पंहिंजे हुन में माना बेख़्याली में बि चया त पोइ तां अची हमलो कई, मुस्लमान खे ख़बर बि कोन्हे त भाई छा थियणो आहे। हितां अंदाज़ो लॻाए सघो था पिया त पिया हुनजे करे तलवार हथ में न हुजे, मथो अची बीह रहे, उहो बि ख़ालिद बिन वलीद जहिड़ो सालार, उहो त हुनखे त देर ई कोन कंदो आहे, उहो त हुनजी वॾी हिकमत मिली हूंदी। उन ते जेको आहे ॾाढो ज़ोरदार हमलो थियो तमामु मुस्लमाननि ते, ऐं मुस्लमान तमामु सख़्तु ऐं अचानक हमलो हुयो, जंहिंजे लाइ मुस्लमान बिल्कुलु तयारी न हुया। हुन करे खोड़ साहबा शहीद थिया, खोड़ ज़ख़्मी थिया। उन सां गॾु वरी थियो छा, जो काफ़िरनि जो ॿियो लश्कर जेको वापसि थियो हो न, उन अबू सुफ़ियान जेको उन्हनि जो हूंदो हुयो वॾो, उहे बि वापसि थिया, त वाह वाह त वाह जो कमु थी वियो। उहे बि साम्हूं आया, पुठियां हिननि जो दस्तो घोड़नि वारनि जो, साम्हूं जेका अचनि पिया इहे पैदल जेके बि हुननि जी फ़ौज हुई, मुस्लमान विच में अची क़ाबू थी विया, ॾाढा फासी पिया। पोइ हिते मुस्लमाननि जी शिकस्त थी, ॾाढी अफ़रा तफ़री मची वई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बचाव लाइ उहद जबल जे वटि वापसि वरितो, पुत्र मथे चढ़णु शुरू थिया त जे माण्हू मथे वञे त हिननि खां परे थी थो वञे, ठीकु आहे, मथे चढ़णु शुरू थिया। उन सां गॾु कुझु असाब सगोरा हुया, कंहिंजी त ज़ख़्मी हालत हुई, कंहिंजी बाहि निकिरी वई, कंहिंजा 20-30 ज़ख़्म लॻा पिया आहिनि बदननि ते। हज़रत अला हज़रत काफ़ी नाला आहिनि इन्हनि में, उहे पंहिंजे जान ते बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां ऐं पुठियां बि उन्हनि खे बचाईंदा पिया अचनि, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि शहीद थिया, ख़ुदि उते उन्हनि जो जेको आहे माना ॾंद मुबारकनि खे धकु लॻो आहे, होद खे धकु लॻो आहे, होज वञी जेको आहे ॾंदनि में त लॻी आहे, उते रत वई आहे तमामु घणी, ॾाढी मुबारक पूरी जेका रत थी वई। त चवनि था त वलाउ आलम बहरहाल वरी बि ईअं चइजे त पोइ इहो त थियो जेको डिफेंस लाइ पोइ हिते थियणु, ठीकु आहे, हाणे त प्रॉब्लम त थी वियो, पर कीअं हिसाब सां घुराइणा त एॾी माना हिकिड़ो अफ़वाह ॿियो फैलिजी वियो। अब्दुल्ला बिन कय्यिम अलाए को हुनजो नालो आहे, उन चयो त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको आहे न, या को ॿियो हुयो, उन चयो त मां जेको पथर हयो हुयो या कुझु बि, त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़तल करे छॾियो। या जॾहिं ख़बर पई मुस्लमाननि खे त कंहिंजो मुस्लमान तलवारूं किरी पियूं, कंहिंजो मथे माना सभिनी हिमत छॾाइजी वई, हिमत छॾाइजी वई। पोइ किन छा कयो, जो के पाण खे बचाइण में पूरा हुया, मथे जबल ते चढ़ण लॻा, के ज़ाहिरी ॻाल्हि आहे मदीना तरफ़ मोटण लॻा, ईअं ई अबड़ तबड़ में जेको आहे जेको बि थींदो आहे माना हुन में। उन खां पोइ छा थो थिए, जो जॾहिं काफ़िरनि जो लश्कर फतह थी वई, हाणे मुस्लमान मोटी हलिया विया, जेके जेके 70 सहाबा शहीद थिया। हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हज़रत हमज़ा, उन खे बि वाशी जेको हुयो उन त काफ़िर हुयो। पोइ हज़रत वाशी रज़ियल्लाहु ताला पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान बि आंदई फतेह मका खां पोइ। उन पंहिंजे अमीर जे पंहिंजे हुन जे मालिक जे चवण ते हुनखे ख़ुशि करण लाइ त जेको ग़ुलामी मां कढे, हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु ताला खे शहीद कयो। ऐं वरी शहीद त पंहिंजी ॻाल्हि आहे न, हुन खां पोइ हुनजो क़ल्ब जेको आहे हंधा जेको आहे माना अबू सुफ़ियान जी घरवारी, पोइ त मुस्लमान बि थी उहा, त उन जेको चॿाड़ियो कढी, पर तमामु सख़्तु ग़मगीनी सूरत हाली, न फ़क़ति शहीदनि जेके अलॻि अलॻि जेके घर माना उते मदीने मुबारक पुॻा, त उन्हनि घरनि में ई ॾाढो ग़मगीनी हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में ख़ुदि ग़मगीनी न, छो जो न, ऐं ॿियो मोमिननि जो शहीद थियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ हूअं ई ग़मगीनी। बहरहाल इहे सभु शयूं ॻाल्हियूं हुयूं। हाणे छा थो थिए, जो जॾहिं काफ़िरनि जो लश्कर इहो फतह करे वापसि थो थिए ख़ुशि ॾाढो,
त ख़ालिद बिन वलीद चयो आहे, चवनि था त उन चयो त फतह त थी आहे, पर असां हिकिड़ी ग़लती कई आहे। असांखे बिल्कुलु हलो मदीने हलो, बाक़ी जेके उते वञी बची वञी उते बचिया आहिनि न, उन्हनि खे बि पूरो कयूं, जान ई छुटे बसि। पर उते ऐं मोटिया पिया आहिनि, चवनि था त कंहिं जाइ ते पुॻा त अबू सुफ़ियान ते जेको आहे न हिकिड़ो अलाए हिकिड़े क़िस्म जो डपु छांइजी वियो। चई न ओॾे न हलंदा, ओॾे हलंदा असां वरी बि नुक़सानु थी वेंदो। अलाए बसि घबराइजी वियो तमामु। चई त न हल, न वापसि हलो, न हलंदासीं। उहो बि सरदार हो, उहो वापसि थी विया। ठीकु आहे, हाणे अलाह पाक उनजो ज़िक्र थो करे, ॾिसजो जेको आहे अलाह पाक फरमाए थो सनुल्क़ी फी क़ुलूबिल लज़ीन कफ़रू रुअब। हाणे रोब सिंधी लफ़्ज़ न आहे, पर तव्हांखे अंदाज़ो न हूंदो पहिरीं जो अॼु तर्जुमो पढ़ंदासीं न, आईंदा जॾहिं असां पढ़ीसीं त हाणे असांखे माना सम्झ में ईंदी, आयत सम्झ में ईंदी, सॼो किसो सम्झ में ईंदो त अलाह चवे छा थो, इनशा ताला। सनुल्क़ी स माना जल्दी, सनुल्क़ी फी क़ुलूबिल लज़ीन क़ल्ब दिल, क़ुलूब दिलियूं, उहे क़ल्बुन हिकु दिलि या दिलि, हिकु न चवंदा असां दिलि, ऐं हे क़ुलूबुन दिलियूं। ठीकु थियो, क़ुलूब इन करे आहे उहे क़ुलूब हिते अथव। अलज़ीन कफ़रू, उन्हनि जिन कफ़ुर कयो, उन्हनि जे दिलनि में रोब विधई। बिमा अशरकु बिल्लाह, छो जो काफ़िर हुया न, शिरक थियल, छाजे करे जो शिरक पिया कनि, उन्हनि जे दिलि में अलाह अहिड़ो रोब विझी छॾियो मुस्लमाननि जो। मालम युनज़िल बि सुल्ताना, शिरक अहिड़ियुनि शयुनि जो कनि था पिया, यानी के दहशत था लिखनि, किन लिखियो आहे अंग्रेज़ी में, किन लिखियो आहे टेरर। मां टेरर खे पसंदि सभु लफ़्ज़ सभु सही नथो सम्झां, पर हेबत वारो लफ़्ज़ चई सघिजे थो पियो। जेकॾहिं सिंधी में रोब, रोब ई थींदो सिंधी में बि, रोब खे हेबत चइजे, हेबत विझी कंहिंजे दिलि में वेहिजी वञे न त पोइ माण्हू कमज़ोर थी वेंदो आहे। हेबत विझणु, हेबत कंहिंजे दिलि में अची वञे कंहिंजी, इहो को रॉन्ग लफ़्ज़ न आहे। पर टेरर अॼुकल्ह जी सोसाइटी में न चवंदासीं ॾिठी टेरर, टेरर उनखे ग़लति था खणनि। बहरहाल हेबत विधी, उन करे जो शरीक कयाऊं अलाह सां, जेका नाहे लथी लाथी अलाह या हुन का सनद। हाणे हे जेको आहे छा आहे, हिनखे लफ़्ज़ खे पोइ था ॾिसूं अलाह ऐं हुनखे। पर हिते जेको चए थो पियो न, मालम युनज़िल बिही सुल्तानन, ठीकु आहे। पहिरीं हिते छा आयो आहे, सिघो असां विझंदासीं, थोरो लफ़्ज़नि खे सम्झो, क़ुर पाक जा लफ़्ज़नि। सनुल्क़ी फी क़ुलूबिल लज़ीन कफ़रू रुअब बिमा अशरकू बिल्लाह आहे, सिघो असां विझंदासूं। अलाह असां केरु माना अलाह थो चए, असां हुन विझंदा दिलनि में, उन्हनि माण्हुनि जिन कुफुर कयो, दहशत विझंदासीं, इन करे जो शरीक कयाऊं कंहिंसां बिल्लाह आहे, अलाह सां। अलाह पाक लिखे थो हिते, पाण बाक़ाइदे लफ़्ज़नि अलाह क़ुर पाक में, अलाह पाक अलाह सां शिरक कयाऊं, कहिड़ो, मां माना जेको, अहिड़ी शइ सां माना जेका, लम माना नाहे या हरगिज़ न, लम चवंदो न असां, न उहो हरगिज़ न जो लन थींदो आहे, लम माना न, नाहे, युनज़िल बि सुल्ताना, सुल्तान माना का दलील, का सनद, का अलाह सनद न लाथी आहे जंहिंसां शिरक था कनि। अलाह जेकॾहिं चए हा त हा भई सनद लाहे हा त ठीकु आहे, हे हिकिड़ी हीअ आहे, या मुंहिंजो पुटु आहे, या मुंहिंजो को भाउ ईंदो, उहो बि ख़ुदा आहे, तव्हां उनजी बि मञिजो, उहो बि तव्हां ख़ुदा मञिजो, त पोइ त ठीकु आहे। अलाह का सनद ई कोन लाथी आहे अहिड़ी का, केॾा क्लियर लफ़्ज़ आहिनि। तव्हां पंहिंजी सनद वठी अचो भले, त उहा क़बूल ई न आहे। अलाह का सनद लाथी आहे कॾहिं बि क़ुर पाक में आहे का? कंहिं नबीअ चयो आहे त अलाह सां शिरक करे सघिजे थो, जे नथो करे सघिजे त ॻाल्हि ई ख़तमु, माना पोइ ग़लति आहे। ऐं लफ़्ज़ अलाह पाक एॾा सुहिणा थो त को दलील ई कोन्हे न वटि। चई अलाह जो को दलील आहे? उहे जेको शिरक कनि था, पोइ इन जे करे अलाह उन्हनि ते रोब विधो आहे। मां हुमनार, उन्हनि सां इन्हनि लाइ जेको आहे उन्हनि जी छा आहे, ऐं बुछड़ो आहे, ऐं उन्हनि जे लाइ जाइ आहे कहिड़ी, उन्हनि लाइ बाहि, मावा माना बाहि, मावा माना जाइ, जाइ आहे उन्हनि लाइ संदन बाहि। ठीकु आहे, उहा बेस त मसवर ज़ालिमीन, ऐं कहिड़ी बुछड़ी आहे उहा, या उहो हंधु आहे उन्हनि ज़ालिमनि जो, माना के शिरक था कनि उहे छा आहिनि, उहे ज़ालिम आहिनि। ऐं ज़ालिमनि लाइ छा आहे, बाहि आहे, ऐं बाहि छा आहे, तमामु बुछड़ो हंधु आहे, बाहि माना जान। हीअ रोब जी ॻाल्हि थी, त जेका उहे काफ़र मोटी विया, अलाह रोब विधो। हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त हिते आयो आहे तर्जुमे में माण्हू लिखियो आहे, ब्रेकेट बि न, सिधो सो तर्जुमो, ऐं मां सम्झां थो उहो ग़लति आहे, तफ़सीर हुजे त अलॻि ॻाल्हि आहे।
पर तर्जुमे में लफ़्ज़ अलाह जो हिन में आहे ई कोन हिते ही टुकड़ो आहे मालम युनज़िल नाहे ऐं जेको आहे नाहे लाती कंहिं बि सुल्तान हुन का सनद इन जो थी थो हुन हुन मां युनज़िल माना हुन न लातो आहे हुन लाथी इहो अलाह न थींदो लफ़्ज़ तर्जुमे में भई इन करे लिखियो आहे हीउ लफ़्ज़ आयत में न आहे अलाह ठीकु थियो अच्छा अॻिते हलूं था पिया हिते जेको आहे न हाणे ईंदड़ आयतुनि में बि जंग उहद जो हिकिड़ो पूरो नक्शो चिटियो वियो आहे छा थियो छो थियो ऐं नतीजो छा आहे इहो सभु शइ हिननि आयतुनि में ईंदी इनशा ताला ऐं जबल उहद असां जेके ॻाल्हि कईसीं जंग जी त थोरो हिनखे महिरबानी करे थोरी ईअं सम्झण जी कोशिशि कजे ॾिसो ही अथव जबल उहद माउंट जबल उहद सॼो हे जबल उहद हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे जबल आहे मथां हेॾो सारो माना मथां त बचाव थी वियो न को ख़तरो ई कोन्हे ख़तरो त आहे हितां हितां माण्हू अचे ओ हिते हीअ टकरी आहे अॻियां हिन जबल जे हिननि जे अॻियां हाणे हिते जो तीर दादा बीठा आहिनि हेॾो अबू सुफ़ियान जो हज़रत अबू सुफ़ियान असां चऊं छो जो इस्लाम क़बूल कयो पोइ हाणे वधीक अला बहितर थो ॼाणे त हितां जो अचनि था पिया पैदल हमलो करण हिते पैदल हिते त फ़ौज बि हिते मुस्लमान बीठा आहिनि हितां हमलो था कनि ऐं जेकॾहिं हितां हे घोड़े सवार वारा हेॾो था अचनि त हितां ही तीरनि वारा वेठा आहिनि हितां वारा तीर हेॾे बि हणनि था हेॾे बि हणनि था माना ही सॼो ही टुकड़ो बचाव लॻो पियो आहे त पोइ भाॼ तॾहिं त खाधी त हाणे हिते माण्हू हे बीठा आहिनि इहे त असांखे हिकिड़ो ॾींहुं छा हेतिरा हज़ार ॿिया माण्हू अचनि 3000 लश्कर आहे 3000 ॿिया अचनि त ही माण्हू त असांखे हिते भुञणी कंदा वेंदा जेको ईंदो हुनखे तीर हणी मारींदा वञनि पोइ हिते था कनि ही त हेॾे त वञी न सघंदासीं न कीअं वञूं माना हिननि जेका मुमकिन कोन्हे पोइ जॾहिं हिननि भाॼ खाधी आहे पोइ हितां माण्हू लथा आहिनि त पोइ ख़ालिद बिन वलीद जेको आहे हिन हिकदमि उहो हितां फिरी आयो आहे उहो हिते अची हमिलो कयो अथई हाणे मुस्लमान हिते बीठा आहिनि कंहिं हीअ आहे हे पुठि थी न हीअ पुठि आहे न हे त माण्हू हिननि खे था ॾिसनि वेठा हेॾे त ख़बर ई कोन्हे छा थो थिए हे त सभु लही बीठा हेठि पोइ हितां जो फिरिया आहिनि पोइ हे हितां वरी अॻियां आया आहिनि हिते ॾाढो मसइलो थी वियो इहा आहे सॼी ऐं हिननि जो सालार कहिड़ो हिते जेके बीठा हुया 50 माण्हू हज़रत अब्दुल्ला इब्न जुबैर ठीकु आहे हलो उन खां पोइ हाणे अचूं था पिया 152 ते ऐं अलबत्ता तहक़ीक़ अलाह पाक चए थो वलक़द अलबत्ता ल माना तहक़ीक़ अलबत्ता कद माना तहक़ीक़ सदक़कुम सचो कयो तव्हांखे हीअं थींदो लफ़्ज़ सदक़कुम सचो तव्हांखे कंहिं अलाह वअदहू अव्हां सां पंहिंजो वाइदो ठीकु आहे इस्तहुस्सूनहुम बिइज़्निही त क़तल करे रहिया हुआ तव्हां हिननि खे लिखो आहे त तव्हां उन्हनि खे कटे रहिया हुयो या ॿियो हुननि में लिखियो आहे जेको आहे न इहो लफ़्ज़ हक़ीक़त में इहो क़तल आहे त क़तल ई चऊं था पिया लफ़्ज़ जो मतिलबु बि हक़ीक़त में हिन में जेको आहे न इहो कटे जो लफ़्ज़ वधीक आहे हिन में त कटे चई सघिजे थो पियो हुननि खे जंग में ईअं थींदो आहे को हुनखे कटींदो आहे को हुनखे कटींदो आहे पासनि खे ठीकु आहे त कटे रहिया हुआ तव्हां उन्हनि खे कंहिंखे काफ़रनि खे हुकुम सां संदसि अलाह जे हुकुम सां छो जो जंग माण्हू जेको करे थो पंहिंजे मर्ज़ी सां नथो करे अलाह जे दीन जे बचाव लाइ न त अलाह जे लाइ हुकुम आहे इहो त जेकॾहिं अलाह जे दीन खे ख़तरो थिए त जंग कयो त पोइ अलाह जे हुकुम सां करे रहिया हुयो काफ़रनि सां विड़ी रहिया हुयो ठीकु आहे हुननि खे कटे रहिया हो जेको अचनि पिया तीर हणो वियो हता इज़ा फशिल तुम जेसि ताईं वञी तव्हां छा थियो बेहिमत थियो ढिला थी वियो ढिला थी वियो ढिला छो थी वियो जॾहिं तव्हां ॾिठो त हुननि खे फतह थी वई आहे त पोइ तव्हां बसि चयो त ॻाल्हि ख़तमु ढिला थी वियो तनाज़अतुम ओ इहो तनाज़े जी ॻाल्हि तनाज़ो सिंधी लफ़्ज़ न आहे केॾो तनाज़ो खड़ो कयो अथव केॾो तनाज़ो आहे तव्हां हा तनाज़ो कंदा तव्हां सदाईं माना सदाईं फ़साद कंदो ॻाल्हाइण तकरार करणु हिते फ़साद न पर तकरार त तव्हां माना तकरार कयो तव्हां कंहिंमें मामिलो कहिड़ो अमर तनाज़ातुम फिल अमर उन मामले में जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उते बीहण जो हुकुम हो उन हुकुम पूरे करण में तव्हां तकरार कयो तव्हांखे अमीर चयो त न लहो तव्हां चयो त असां लहंदासीं असए तुम ऐं नाफ़रमानी कई नाफ़रमानी हक़ीक़त करे ॾिसजे त अमीर जी बि थी छो जेको अमीर बीठो हुनजो चयो न इहो त नाफ़रमानी आहे पर असल नाफ़रमानी कंहिंजी थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जी मिम्बद उन खां बाद कहिड़ी ॻाल्हि खां पोइ मां अराकुम मां तुहिबून
अलाह साईं हिकिड़ी हिकु निकिरो चइबो आहे त तव्हां उन खां पोइ जेको तव्हांखे जेका पसंदि शइ हुई अलाह पंहिंजो वाइदो पूरो कयो उहा त तव्हांखे ॾेखारी जेका तव्हां चाहियो पिया जेको तव्हां फतह चाहियो पिया उहो त तव्हां अखियुनि सां ॾिठी उहो तव्हांखे ॾेखारी पोइ पोइ तव्हां छा कयो ॿ टे ॻाल्हियूं कयूं तव्हां हे ढिला थियो फशिल तुम तव्हां ढिला थियो तनाज़ तुम तव्हां तकरार कयो असै तुम ऐं तव्हां इनकार कयो नाफ़रमानी कई इनकार न थींदो नाफ़रमानी कई ठीकु आहे नाफ़रमानी कई हाणे कंहिं हिते तर्जुमो कयो आहे हे जेको आहे न मां अराकुम मां तोहिबून हे ॾेखारियईं जेको तव्हां चाहियो थिए जेको तव्हां पसंदि कयो थिए तूं हिब माना पसंदि करणु प्यारु करणु किन तर्जुमनि कयो आहे जंहिंखे तव्हां दोस्त रखंदा हो हाणे ॻाल्हि इहा आहे माण्हुनि जे लाइ ॻाल्हि हुजे त पोइ दोस्त चई सघे थो त ॻाल्हि खे दोस्त रखिबो आहे छा इन करे अॻु में बि ज़िक्र करे आया आहियूं तुहिब जो तर्जुमो माण्हू सही नथा कनि मज़े जी ॻाल्हि आहे हिते ॾिसजो हिनखे डिटेल में न कंदासीं पर ॾाढी सुठी हिते आयत में मूंखे अलाए छो दिलि चयो त हिनखे ज़रूरु रखिजे हिते लफ़्ज़ ॾिसजो हिन आयत में क़ुर पाक जा ऐं हिन में ग्रामर बि सम्झ में ईंदो कॉन्सेप्ट सम्झ में ईंदो कॉन्सेप्ट छड़ो ग्रामर करे ॾिजे न माण्हू त ग्रामर ॾुखियो आहे न न न ग्रामर हिते छो ज़रूरी आहे ग्रामर तव्हांखे उहो किसो सम्झाईंदो सॼो थियो छा हुयो उन खां छा सम्झ में न ईंदो सदकाकुमुल्लाहु सचो कयो तव्हांखे अलाह अलाह तव्हांखे सचो न कयो हक़ीक़त में अलाह पंहिंजो वाइदो पूरो कयो सची ॻाल्हि आहे ठीकु वअदहू वाइदो हुन जो हू छा आहे कुम थियो तव्हांखे हा हू छा आहे हुन जो त हुस्सू न इहो लफ़्ज़ बि आयो आहे न त तव्हां क़तल कया कटे रहिया आहियो कंहिंखे हुम माना उन्हनि खे हे थियो हुन जो उन्हनि खे ऐं वरी चयो आहे बेइज़्नी ही हुकुम सां कंहिंजे इज़्न माना हुकुम जे थी बेइज़्नी माना हुकुम जे कंहिंजे हुन जे हाणे इहो हुन जेको आहे न ही तव्हां त न आहे न वाइदो हुन जो क़तल करे रहिया आहियो हुननि खे हुकुम सां हुन जे हुन केरु आहे उन उहो आहे जेको ग़ाइब आहे ग़ाइब छा आहे ग़ाइब न त नज़र नथो अचे न न न न ग़ाइब थींदो आहे ग्रामर में उहो जेको जंहिंसां तव्हां सिधो न ॻाल्हाईंदा हुजो हींअर जेको असां हिकिड़ो हूंदो आहे मुतकलिम जेको ॻाल्हाए थो पियो ऐं जंहिंसां ॻाल्हाइजे उहो छा हूंदो आहे उहो हूंदो आहे मुखातब ठीकु आहे न त हाणे मुखातब लाइ थींदो तव्हां ग़ाइब लाइ ईंदो हू या हुम मुज़कर लाइ पर इन खे पोइ डिटरमिन पर हू ऐं हुम इहे तॾहिं ईंदा जंहिं ग़ाइब हूंदो आहे अलाह पाक जॾहिं चवंदो न तुम माना सिधो तव्हां सां थो ॻाल्हाए तव्हां सां माना ॻाल्हाए थो अकाए हुन जी ॻाल्हि पोइ माना हुन जी ॻाल्हि थो करे उहो ग़ाइब आहे हाणे फशिल तुम ढिला थियो तव्हां तनाज़ तुम ऐं तकरार कयो तव्हां असय तुम ऐं कई नाफ़रमानी तव्हां अराकुम ॾेखारियो अरा माना ॾेखारियो हुन एक्चुअली थींदो हुन ॾेखारियो हुन कुम तव्हांखे ही तव्हांजो तव्हांखे या तव्हां सां जेको आहे न इहो लफ़्ज़ सिंधी जे तर्जुमे में तर्जुमो डिफरेंट थींदा जेको जेको कॉन्टेक्स्ट हूंदो जेको लफ़्ज़ हूंदो अरबी जो जीअं ही जेके लफ़्ज़ आहिनि न फशिल तुम ढिला थियो तव्हां ऐं हिते कुम वरी ईंदो हे ॾिसो ॿी ॻाल्हि इहा आहे हिकिड़ो मिंट ही कुम आहे हिते अराकुम ऐं हिते कुम आहे कुम बि तव्हां आहे ऐं तुम बि तव्हां आहे हाणे इहो त वॾो मसइलो थी वियो कीअं ख़बर पए कुम बि तव्हां तुम बि तव्हां नोट कजो अॻिते हली थी सघे थो थोरो इम्पोर्टेंट तव्हां हींअर न हुजे पर थोरो सम्झो जिन ग्रामर क्लास अटेंड कया आहिनि जॾहिं बि कम जी ॻाल्हि हूंदी न कम जी ॻाल्हि कंहिं कई त उन में तुम ईंदो तुम ढिला थियो माना कमु पाण कयूं न ढिला थियो केरु ढिलो थियो हू ओहो हो ढिला थिया अलाह पाक ईअं थो चए त हो ढिला थिया त तव्हां ढिला थियो केरु थियो ढिलो तव्हां ढिला थियो तव्हां पोइ तुम थियो तव्हां तकरार कयो कंहिं कयो कंहिंखे थो चए अलाह तव्हांखे थो चए तव्हां तकरार कयो तुम माना तकरार कंहिं कयो उहो तुम थींदो पर जेकॾहिं सदक कुम जेको थींदो आहे न उहो हूंदो आहे ॻाल्हि करणु छड़ो माना का ॻाल्हि थी पर तव्हां न कई आहे उहा तव्हां कई न आहे तव्हां कई हुजे हा त अलाह पाक सदक तुम चवे हा
माना हे थींदो सचो कयो तव्हांखे अलाह माना ऐं ॿियो अराकुम ॾेखारियो हुन तव्हांखे अलाह पाक ॾिसो हिते हिते क्लियर अथव हिन में थोरो ॿिए नमूने जो माना आहे हिन में ॾिसो अराकुम ॾेखारियो तव्हांखे भई ॻाल्हि इहा आहे त हे त ॾिसण वारा हुआ न तव्हां त माना ॾिसण वारा आहियो ॾेखारियो कंहिं कमु कंहिं कयो एक्शन कंहिं कयो अरा हुन कयो अलाह ॾेखारियो इन करे तुम न थियो आहे ऐं जेकॾहिं अरा तुम हुजे हा त छा हुजे हा ॾेखारियो तव्हां तुम माना तव्हां ॾेखारियो तव्हां इहो कमु कयो ॻाल्हि क्लियर जॾहिं कम जी ॻाल्हि अस्सलाम वालेकुम चवंदा आहियूं असां सलामती हुजे तव्हां ते मां को कमु कयो मां सलामती मोकिलियां थो तव्हां ते मां थो मोकिलियां मां पोइ मां उहो अरबी जो जुमिलो चवंदुसि त मां थो मोकिलियां सवाती तव्हां ते पोइ इहो थींदो कुम पर मां पंहिंजे लाइ चवंदुसि जेको आहे माना तु माना मां मोकिलियां थो त मां कमु कयां थो पियो न त ॻाल्हि इहा आहे त हिन में कुम ऐं तुम में इहो फ़र्क़ु आहे त जॾहिं कम जी ॻाल्हि ईंदी जॾहिं तव्हां कमु तव्हां कंदा हूंदो इहो अलाह पाक चए थो जिते क़ुर पाक में त हुन में तुम ईंदो अदरवाइज़ जो कुम हूंदो ठीकु इनशाला इहो उमेद आहे सम्झ में ॻाल्हि आई हूंदी हे ॾिसो नोट कयो तुम ठीकु हलो ॿी ॻाल्हि इहा अलाह पाक हिते आहे त अञा 152 हले थी पई मिन कुम मई युरीद अवां मां को अहिड़ो आहे मन माना को बि युरीद आहे छा हू घुरंदो आहे चाहींदो आहे माज़ा तुरी थो तव्हांखे छा खपे ईअं चइबो आहे माज़ा तुरी तोखे छा खपे अञा मतिलबु जेको आहे थी सघे मूंखे का शइ खपे कोई बि चई सघे थो पियो पर उहो माना इहो युरीद तुरीद इहे छा चवंदा आहिनि घुरणु अवां मां को आहे युरीद माना हू घुरंदो आहे या थर्ड पर्सन लाहींदो आहे मुखातिब लाइ न आहे दुनिया घुरंदो आहे छा दुनिया खे वमिन को मई युरीद ऐं अवां मां को अहिड़ो आहे जो हू घुरंदो आहे कंहिंखे आख़िरत खे आख़िरत हाणे अलाह पाक चए थो युरीद ओहे युरीद माना हू घुरे थो ओहे युरीद माना हू घुरे थो पर जेकॾहिं अलाह हिकिड़ी ॻाल्हि जी कई आहे को तव्हां में अहिड़ो आहे जेको दुनिया घुरे थो ईअं हुजे तव्हां मां के अहिड़ा आहिनि जेके दुनिया घुरनि था त पोइ घुरनि था छा चया युरीदून ओ वाव अची वञे हा न ही हे वाव जॾहिं ईंदो न हे जमा जो वाव आहे युरीदून हू घुरनि था पोइ हू घुरनि था पोइ थींदो हिते युरीदु छड़ो आयो आहे त हू घुरे थो युरीदून आयो आहे त माना हू घुरनि था अलाह पाक कंहिंजी ॻाल्हि थो करे युरीदु हिकिड़े जे लाइ थो चए जेको घुरे थो माना इंडिविजुअल आहे को घुरे थो दुनिया अवां मां कोई आहे जेको दुनिया घुरे थो आख़िरत ऐं जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल ईअं हुजे हिते लिखियलु हुजे हा तुरीद ता हुजे हा ता माना तूं पोइ माना तूं घुरी थो ऐं तव्हां घुरो था की पोइ छा चवंदासीं तुरीदू न ॻाल्हि ख़तमु वाह छो जमा करिणो आहे हिन में तुरीदू न माना तव्हां घुरो था उमेद आहे तव्हां स्लाइड महिरबानी करे ॾिसजो वरी बि क्लास खां पोइ साईं नईम साहब शेयर कंदा आहिनि त इनखे थोरो ॾिसजो वरी बि प्लीज़ ऐं को सुवाल पुछे इन करे यादि कयो य कंहिंजे लाइ हू या हू माना घणा हू माना हिकिड़ो या हू घणा त या तूं या तव्हीं ठीकु पर तव्हीं तॾहिं थींदो जॾहिं उहो वाह आयल हूंदो हिन में वाह कोन्हे त छड़ो तूं ई थींदो पर या ऐं त अखर ॿ यादि कंदो तव्हांजी ॾिसो क़ुर पाक खे लफ़्ज़ तव्हां कढो अनपढ़ियल माण्हू खे बि माना सम्झ में अची वेंदी छो जो अधु क़ौम ते त सिंधी आहिनि छड़ो तव्हां ही ॾिसंदव तव्हां सम्झी वेंदव कहिड़ी ॻाल्हि थी अलाह पाक छा थो चवे अलाह पाक जा लफ़्ज़ क़ुर पाक जा हिकिड़ा ॿ लफ़्ज़ आयत जा सम्झ में अची वञनि न नेमत नज़ीम वॾी नेमत आई आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अमल बाक़ी हर कंहिंजो पंहिंजो आहे अमल को करे किन त क़ुर ॿुधो अमल कयो किन क़ुर ॿुधो इनकार कयो क़ुर त साॻियो आहे आयत हिते ख़तम थी थिए 52 थुम सरफ़कुम अनहुम लियब्तिलियकुम वरी फेराई अव्हां खे उन्हनि खां हिन लाइ त परखे अव्हां खे हाणे छा त हूअं जॾहिं फतह थिए पई पोइ हुनखे फेराए छॾियईं हाणे टेस्ट थी वई जॾहिं हुननि इहा ॻाल्हि कई जेका फिरी विया अलाह पाक ॻाल्हि कई जेका न थियणु खपे आहे नाफ़रमानी थी हाणे अलाह पाक मथां टेस्ट ॾेई छॾी हुननि खे मथां वराई हूअं हे हुननि जे कढ पिया पवनि हाणे हे मुस्लमान जे कढ पइजी वियो आहे काफ़िर पोइ वलकद अफ़ा अनकुम ही त हुई आहे वॾी जेका नाफ़रमानी पर अलाह पाक केॾो महिरबानी आहे पंहिंजी उमत ते असां हूअं ई चवंदा आहियूं न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमत ते
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके असहाब आहे उन्हनि ते केतिरो महिरबानी न हूंदो। ऐं पोइ अलाह पाक छा थो चए, ऐं ऐं अलबत्ता तहक़ीक़ वला कद, ही नोट करण जी ॻाल्हि आहे, अलबत तहक़ीक़ माफ़ी ॾिनई तव्हांखे, वल्लाहु ज़ू फ़ज़लिन अलल मोमिनीन, अलाह आहे फज़ल करण वारो मोमिननि ते। अलाह मोमिन ते फज़ल करण वारो। छो माफ़ी ॾिनई? असल में छा आहे त इहा ॼाणी वाणी ग़लती न हुई। तफ़सीर में जेको अचे थो पियो न, उन्हनि जो माना उन्हनि जो गुमान इहो ई बीठो त नबी करीम सां हुकुम अनफराफ़ी करण त सवाल ई कोन थो पैदा थिए। पर हाणे इहो माना जंग ख़तम थी वई आहे न, पंहिंजे अमीर चयो बि तॾहिं न मञूं, पर ग़लति ॻाल्हि हुई। पर पोइ अलाह पाक हुननि खे माफ़ी ॾेई छॾी, बसि ठीकु आहे, हुननि जी ग़लतफ़हमी थी या कुझु बि थियो, न अलाह पाक माफ़ करे। अलाह फज़ल करण वारो मोमिननि ते, असां अहिड़े गुनाहगारनि खे माफ़ करे थो, उमेद रखूं था पिया भई उहे असाब सगोरा जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जान, पंहिंजी जान जो फ़िक्र कोन पिया कंदा हुया। चवंदा हिकिड़े साहिब सगोरे खे तमामु घणा सख़्तु ज़ख़्म आया, त जॾहिं या बेहोश थियो कुझु, त जॾहिं उन्हनि खे बहरहाल मदीने मुबारक खणी पिया वञनि या उते ई हुया, मूंखे विसरे थो वञे कंहिंसां, काफ़ी आहिनि, पोइ डिटेल में ॾिसंदासीं। पाण पाण जॾहिं होश में आया, पहिरियों लफ़्ज़ जेको पुछो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ैरियत कीअं आहे, उन लाइ ॿुधायो मूंखे। माना पंहिंजो ज़ख़्मी हालत आहे, पाण खे तकलीफ़ आहे, उहा तकलीफ़ बिल्कुलु महसूसु न पई थिए। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे शल का शइ न थिए, एतिरो मोहबत हुई असां। ऐं असां सभिनी खे अलाह साईं नसीब करे छा, आमीन रब्बिल आलमीन। हाणे अलाह पाक चए थो 53 आयत, जॾहिं अमीन थिया, यानी हटिया थिए, पोइ ते विया थिए, या जीअं लफ़्ज़ ईअं चइजे त माण्हू जंग में जीअं शिकस्त खाधल माण्हू वापसि हलियो वेंदो आहे न, परे ते पंहिंजे ॻोठ मदीने पाक या कुझु बि जेको हुयो हुननि जो, या के जबल ते मथे चढ़ी पिया वञनि जाइ हुनखे बचाइण लाइ, पंहिंजी जानियुनि लाइ, त हीअ जेका कैफ़ियत अलाह पाक जेका ॾसी आहे न, इहो तमामु अजीब आहे। ऐं जॾहिं अमीन थिए या मथे चढ़िया थिए या पोइ हिते वरिया थिए, ऐं न थिए वाझायो कंहिं हिकु बि, इस तुस यदून वला तल ऊन अला अहदिन, कंहिं हिकु बि। ऐं कंडीशन छा आई, वर रसूल यदऊकुम फी उखराकुम, ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾींदो रहियो अव्हांखे पुठियां अव्हांजे। अल्लाह अकबर, तसवुर लॻाए। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग जे मैदान में आहिनि, शिकस्त थी आहे, पर वापसि वञिणो त न आहे। अलाह पाक जे नबी सां खे सॾे थो पियो, ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾींदो रहियो अव्हांखे पुठियां अव्हांजे। पोइ अलाह पाक छा चयो, फ़असाबकुम, पोइ बदिलो ॾिनो ख़ुदा अव्हांखे, छा, ग़म्मम बिग़म्मिन लिकैला, ॾुख मथां ॾुख। हिकिड़ो पंहिंजी शिकस्त, पाण ज़ख़्मी, पाण खे ज़ख़्मी हुजे परवाह न आहे, फतह थी वञे माण्हू ख़ुशि थी वेंदो, फतह थी वञे, शहीद थी वञे तॾहिं बि ख़ुशि हूंदो आहे माण्हू, शहीद त थिया पर फतह त थी, फतह बि न थी, शहीद बि थी विया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुदि ग़मगीनी नसीब थी, जेको हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु ताला जी, उन खां अलावा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि ज़ख़्म रसिया। ई हिकु ॻाल्हि ई छा, ऐं ॿियो ॿी तकलीफ़ इहा ई, की तस्वीर में अचे थो त इहो ग़म बि एॾो ई हुयो, शॉक हुयो, जीअं न कंहिंखे हार्ट अटैक थी वञे, जो जेकॾहिं ॿुधूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अफ़वाह ॿुधूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके क़तल थी विया। मां शहीद न चवंदुसि, जो हिकिड़ो सबबु आहे, शहीद नबीअ खां दर्जो मथे न आहे। शहीद असां कंहिं बि मोमिन लाइ चई सघूं था पिया, उनखे अलाह पाक शहीद जो दर्जो ॾिनो, शहादत सां दर्जो वधंदो आहे न, शहादत सां दर्जो वधंदो आहे। मोमिन असाब सगोरत मोमिन हुया अॻे ई, असाब हुया, असाब खां दर्जो कंहिंजो मथे आहे, कंहिंजो कोन्हे। पर मोमिननि में चइजे थो पियो, ठीकु आहे। ऐं अलाह पाक क़ुर पाक में दर्जा ॾिसिया आहिनि, जेको अनम त कंहिं ते चयोई, त अनम त कंहिं ते, नबियुनि ते, सो नसा जी आयत अथव 2 नंबर अलाए का, नबियुनि ते, पोइ सिद्दीकीन, पोइ सिद्दीक नबी, नबी पोइ सिद्दीक, पोइ शहीद, पोइ अचनि था वरी सालिहीन। माना सिद्दीकनि जो दर्जो बि शहीद खां मथे आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ कंहिं मोहबत में न अदब में सोचियो आहे त इहो 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 लफ़्ज़ ईअं न अचे, क़तल मथां ग़लति थी वञे, पोइ अल्हम्दुलिल्लाह उन में चए त पोइ उन्हनि जी इहो चवंदा आहिनि की शहीद था लिखूं, हालांकि शहीद लिखणु सही न आहे, छो जो नबीअ जो दर्जो शहीद खां सिद्दीक मथे आहे, सिद्दीक जो मर्ज़ खां बि मथे आहे उहो, माना सिद्दीक नबीअ जो दर्जो तमामु घणो मथे आहे। बहरहाल हुन सां शहादत शहीद जो लागू करणु सही न आहे।
बहरहाल पैगम्बर सॼी दौर मूंखे ॾुख मथां ॾुख हिन लाइ त न ग़मकीन थियो उन ते जेकी थी वियो पोइ इन करे छा लाइ माफ़ु करे छॾियो ग़म बि कयईं पोइ लिकयल आहे पोइ छा थो चए ला तहज़नू हाणे ॾुख न कयो बसि जेको थियो सो थियो अला मा फातकुम जेकी थी वियो अवां खां उनखे ॻाल्हि थी वई जॾहिं अलाह माफ़ु करे छॾियो त हाणे हुन ते ग़म न कयो न अलाह माफ़ु कयो न तव्हांखे बसि वला मां असाबकुम ऐं न की जेको नुक़सानु पहुतो तव्हांखे उन ते ॾुख न कयो वल्लाह ख़बीर बिमा तअमलून छो जो अलाह ख़बीर आहे ॼाणंदड़ आहे जेकी तव्हां कंदा आहियो ही लफ़्ज़ था अचनि जेको आहे तफ़सीरनि में त अलाह पोइ जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए पोइ इलैया इबाद लाइ मुंहिंजे तरफ़ अचो मुंहिंजे तरफ़ अलाह जा बानो मुंहिंजे तरफ़ हुकमा काल रसूल उन खां पोइ मज़े जी ॻाल्हि इहा आहे त ख़बीर जेको आहे न उहो ॾिसो कीअं इस्तेमालु थियल आहे हिते आयो आहे वल्ला ख़बीर बिमा तअलमून किथे आयो आहे इन्नहु ख़बीर बिमा तफ़अलून तअमलून न आहे ॼाणण हे कमु करण जी ॻाल्हि आहे जेको तव्हां कंदा आहियो ऐं जेको वल्ला बिमा तअमलून माना ॼाणींदो आहे जेको आहे न जेको तव्हां कंदा आहियो तअमलून हा अमल बि करिणो तफ़ल जेको आहे ॿिन्ही में थोरो अमल ऐं फ़िल में फ़र्क़ु आहे इहो थोरो इन डेप्थ आहे पर लफ़्ज़ ॿई इस्तेमालु थियल आहिनि हिकिड़ो थींदो आहे इंटेंशन जेको इंटेंशनली थिए हिकिड़ो थींदो आहे इनइंटेंशनली थिए बिना इंटेंशन जे तफ़ल जेको आहे न फल जेको थींदो आहे उहो इंटेंशन सां थींदो आहे कमाल जो लफ़्ज़ आहे हिते मूंखे इहो अॻु में ज़हन में कोन आयो अलाह आगाह आहे जेकी तव्हीं कंदा आहियो माना अनइंटेंशनली थी वियो त अलाह खे ख़बर आहे इहो अमल तव्हां खां जेको थियो इहो इंटेंशनली न हुयो तॾहिं अलाह साईं माफ़ु करे छॾियो वरी किथे आयो आहे इन अलाह लतीफ़ुन ख़बीर माना ख़बीर कीअं हूंदो आहे इहो हिन फ़ईल वांगुरु हूंदो आहे हमेशह हर हाल में आगाह इहा सिफ़त आहे जीअं रहीम करीम हाणे हलूं था पिया 154 ते अञा असांखे ॿ आयतूं आहिनि हिन वरी हिन लाथो हिन माना कंहिं अलाह जी ॻाल्हि आहे अलैकुम तव्हां ते ॾुख खां पोइ अमन हाणे छा आहे अलाह पाक जनरली त माफ़ु करे छॾियो पर इहा जन उते जंग जे मौक़े जी ॻाल्हि आहे हीअ त आयत त पोइ लथियूं आहिनि न मदीनो मुनव्वरो पोइ लथियूं आहिनि जंग खां पोइ पर उते मौक़े ते छा थियो आहे जिन जिन खे जिन इहो ॿुधो हुयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के जेका माना क़तल कयो वियो आहे या ईअं चइजे भला आलम जेका लफ़्ज़ बहितर हुजनि ख़ुदा थो ॼाणे त हुन में साहेड़ी ॻाल्हि आहे हुननि जी हिमत हारी वई सफ़ा तमामु पोइ उन्हनि एॾी ग़मगीनी छाई वई जो माना जीअं चए त हद कोन आई अलाह पाक जेको आहे उन्हनि जी दिलदारी लाइ कमाल ॾिसो नबी किरण सां जंहिं मोहबत कई आहे अलाह उन सां मोहबत थो करे वरी अलाह पाक चए थो न तव्हां ते ॾुख खां पोइ हिकु त चैलेंज ॾेई छॾियईं पोइ उन खां पोइ अमन या आराम जी ओझराकी जो न लफ़्ज़ लिखियो आहे ख़बर न आहे लफ़्ज़ किथां जो आहे पर जीअं हिकिड़ो निंड अची वञे हल्की उहा निंड ॾेई छॾी अलाह पाक उन्हनि खे आसन निंड यक्षा जंहिं ढके छॾियो छा ताइफ़तो मिनकुम हिकु टोलीअ खे उनखे ढके छॾियईं छा थियो हुन में माना उन्हनि खे आराम ॾेई छॾियईं कुदरती हिकिड़ो आराम उनखे माना जीअं ॾिसो न त हुननि जे जेके दिलनि ते भार हुजे हल्को थिए थोरो ऐं अमां ॿी टोली जेको आहे त केक उन जेको आहे उनखे पंहिंजे नफ़्सनि खे विधो छा गुमान में तहक़ीक़ ग़मगीन कयो माना हिकु टोली खे अवामा ऐं ॿी टोली तहक़ीक़ ग़मगीन कयो पंहिंजे नफ़्सनि खे उहे ग़मगीनी रहिया परेशानी रहिया छाजे करे छो जो हुननि भायो पए अलाह में नाहक त इहो न थींदी हीअं थियो हिते न कयूं आहे जंगी माना इन जेके टोले जी इहा सूरत हाली पोइ अलाह पाक चए थो इहो नाहक हुननि जेका गुमान कयो न अलाह में त अलाह मदद न कंदो अलाह में यकीन रखणु खपे न उहो कहिड़ो गुमान हो ज़नल जाहिलिया उहो त जाहिलियत वारो गुमान हो माना चैलेंज अचे त अलाह ते यकीन न आहे छॾिणो हिमत न आहे छॾिणी पोइ अलाह चयो त जिन खे अलाह में अञा बि यकीन हुयो नबी करण सां मोहबत हुई उनजे करे ग़मगीन थिया उन्हनि खे आराम ॾेई छॾी जी कम अज़ कम उन्हनि खे कुझु उन्हनि जे रिलैक्स मिले उन्हनि खे बाक़ी ॿियनि खे त असरु थो वञे वञे जो गुमान में हुया उहे नो आसा माना स्लम्बर चई सघिजे थो इट कैन बी अ शॉर्ट और लॉन्ग स्लीप माना में ॾिठमि पर जेका आहे छा लाइट पीसफुल और अनडिस्टर्ब्ड स्लीप माना ईअं न हो त को सफ़ा
ईअं हो त कंहिं हिकिड़े जेको असाब सां गॾु चयो त मां ॾिसां पियो त मां तलवार झलां पियो न त मूंखे झूठो अची पियो वञे तलवार मुंहिंजे हथ मां किरी पई पए कुथी थी थोरो मुंहिंजो सुकून अची वियो हुनजे दिलि में। हाणे अलाह पाक फरमाए थो त उन्हनि छा पे चयो उन जेके जेके दिलनि में जेको हुयो उन्हनि पे चयो चयूं थिए त यकूलून माना उन्हनि चयो थिए त यकूलु हुजे हा त माना हुन चयो थिए कूलून वाव अची वियो उन्हनि चयो थिए छा चयो थिए त हल लना मिनल अम्र मिन शैन कुझु आहे असांजो अख़्तियार हिन ॻाल्हि में जो असां जेको मञी आहे त चऊं ई न कोई असांजो अख़्तियार ई कोन्हे इनल अम्र कुल्ली लिल्लाह अलाह पाक फरमाए थो त मैं खे चओ त बेशक अख़्तियार सभ जो सभु अलाह जो युख़्फ़ून फ़ी अनफ़ुसिहिम जेके लिखाइनि था पंहिंजे नफ़्स में पंहिंजे अंदर में नफ़्स जो बहितरीनु लफ़्ज़ जेको आहे उहो पंहिंजे अंदर में मा ला युब्दून लक जेको नथा ज़ाहिर कनि तो लाइ ॻाल्हि त हिकिड़ी कनि था पिया पर तोखे ज़ाहिर नथा कनि साम्हूं जो ख़बर अथनि त इहा ॻाल्हि तव्हांखे नापसंदि ईंदी यक़ूलून चयऊं थिए छा त चयऊं लव कान लना मिनल अमरि शइ मां कुतिल न जेकॾहिं न हूअं त पहिरीं इहो पिया चवनि त असां जेको अख़्तियार आहे हिन ॻाल्हि में छा हुजे हा त जेकर छा थिया पोइ पर चवनि था पोइ जेकॾहिं हुजे हा इन ॻाल्हि में असांजो अख़्तियार हुजे त पोइ छा थिए हा मां कुतिल न क़तल थियूं हा असां हिते हा हुना माना हितड़े हुना चइबो आहे हेॾा हुना चइबो आहे हिते हुनाक चइबो आहे होॾे होॾे परते ऐं हा हुना राइट हियर हिते चइबो न मां हिते बीठो आहियां मां हिते बीठो आहियां हिते 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 सफ़ा हितड़े असां चवंदा आहियूं सिंधी में न हा हुना माना हिते हिन जंग जे मैदान में असां कोन मरूं हा त अलाह पाक फरमायो आहे हिते हा ठीकु आहे हिनखे चवनि था हिते ही मुंहिंजे ख़्याल में आहे त हेठि अची वियो आहे हा कुल कुंतुम हे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ त लओ माना जेकॾहिं कुंतुम फी बुयूतिकुम जेकॾहिं तव्हीं हुया पंहिंजे घरनि में लबरज़ सॉरी लबरज़ ल माना ज़रूर बरज़ माना निकिरंदा अल्लज़ीन उहे माण्हू जिन जो छा आहे कुतिब अलैहिमुल क़त्ल जेको लिखियो वियो उन्हनि ते क़त्ल थियणु त पोइ पंहिंजे घरनि मां निकिरंदा उहे इला मदाज एम काथे पंहिंजे क़त्ल गाह ते जेकॾहिं मौत जे बेड ते हुजनि हा त मौत बेड ते सुम्हिया पिया हुजनि हा जेकॾहिं किथे ॿिए हंधि थियनि हा त ओॾे ज़रूरु निकिरनि हा इहो मतिलबु न त जे हेॾे आया त क़त्ल थिया जेकॾहिं क़त्ल हुन ते लिखियल ई हुजे हा त पोइ हुनखे त अचिणो हुयो लाज़मी न पोइ घरनि में हुजनि न पिया क़त्ल थियनि हा पंहिंजे क़त्ल गाह ॾांहुं ऐं कमाल जो लफ़्ज़ आहिनि इहे ऐं हिन लाइ त परखे अलाह जेके अव्हांजे सीननि में आहे इन लाइ त खड़ो करे जेके अव्हांजे दिलनि में आहे ऐं अलाह पाक इहा आज़माइश छा लाइ ॾींदो आहे त जेको तव्हांजे दिलनि में उहो बि ज़ाहिर थिए सुदूर कुम तव्हां जूं दिलियूं भलिया मोह मोह मोहेस ठीकु आहे न ऐं खड़ो करे माना इहो आइडेंटिफाए करे या अलॻि करे माफ़ी कुलोक में जेको अव्हांजे दिलनि में आहे साफ़ ज़ाहिर थी अचे हिन में हिते किथे ल आहे किथे ले आहे ले या बि त ली आहे ली आहे ऐं हिते छा आहे ल बरज़ ल माना ज़रूर ले माना लाइ ओहे लाइ हे लाइ लिखियो पियो अथव हिते ठीकु आहे वल्लाह अलीम बिज़ात सुदूर ऐं तमामु सवलो अलाह ॼाणंदड़ आहे जेको छा आहे सीननि में क़ल्ब में न जेको दिलनि में न चइबो दिलनि लाइ लफ़्ज़ कहिड़ो आहे क़ल्ब हिते छा आहे सुदूर माना सीना सीननि में हिते कुम न आयो आहे हाणे मां हिकिड़ो ॾाढी ॻाल्हि नोट कई हिते अचो आख़िरी आयत असां पढ़ूं था पिया जेको हिन खां पोइ वल्लाह अलीम बिज़ात सुदूर कुम छो न आहे हिन में जेको तव्हांजे दिलनि में अलाह पाक ॼाणे थो पियो अलाह कमाल छा आहे त अलाह पाक जेका शइ ॼाणे थो पियो ॻाल्हाए त हुननि सां थो त जेको तव्हांजे दिलनि माना तव्हांखे त चए थो पियो त तव्हां हीअं न कयो हीअं न कयो हूअं न कयो ठीकु ऐं अलाह ॼाणे थो जेको जेको दिलनि में आहे तव्हांजे या अलाह पाक ॼाणे थो जेको सीननि में आहे इहा जनरल स्टेटमेंट आहे इन करे कुम न आयो इहो ई आहे क़ुर पाक जो कमाल वल्लाह अलीम बिज़ात सुदूर कुम अची वञा लिमिटेड थी वञा न छो उन्हनि जे लाइ अलाह पाक ईअं पंहिंजी ज़ात लाइ हुनजी लिमिटेड आहे ई कोन अलाह ज़ात सुदूर सभु सीननि में आहे जंहिंजे बि सीननि में हुजे अलाह ॼाणे थो पियो इहो आहे क़ुर खे सम्झण जो बेशक उहे माण्हू जेके फ्री विया हुआ तव्हां मां जंहिं ॾींहुं मिलियूं ॿ टोलियूं जॾहिं मुक़ाबिलो इहो थियो पिए फॉर एग्ज़ाम्पल हुन में जेके फ्री विया हुननि खे कंहिं छेड़ियो हुननि खे शैतान बसबब छा चए जेको हुननि कयो इहा हुन खां जेको आहे ग़लती आहे जंहिंजे हुनखे लज़्ज़ थी वञे ठीकु आहे बहरहाल ऐं के चीजूं कया त के जी शामत सबबु त मूंखे इहा मां हिनखे लफ़्ज़ इहो शामत जो लफ़्ज़ न आणींदुसि हिते
वल्लाहु आलम अगेन इहो मुफ़सर असां घणा न आहियूं, पर हिकिड़ो अंडरस्टैंड त करे सघूं था लफ़्ज़नि जा मतिलब छा आहिनि, क़ुर चयो छा थो पियो, इहो नहायत नामुनासिब आहे। ठीकु आहे, छो जो हिसाब सां अचियलु आहे न, त जेको आहे इहा रखियो त हुननि खे इहो आहे। ऐं इन करे छो जो इन में अॻिते ईंदो हिते थोरो, बल्कि असां ॻाल्हि उहो ॿुधाए चुका आहियूं त वला अफ़ा अनकुम, हीअ अचे थो हिते बि ॾिसो, वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम इन अल्लाह गफ़ूरुर रहीम, अॻ में बि आयो आहे वरी ॿीहर आयो आहे। ऐं ज़रूरु अलबत्ता तहक़ीक़, अलबत्ता माना ज़रूरु, या अलबत्ता तहक़ीक़ माना कद माफ़ कयो अलाह उन्हनि खे, छो त अलाह आहे बख़्शिनहार बुर्दबार गफ़ूर रहीम। जॾहिं अलाह हुनखे माफ़ करे, चयो आहे त असां शामत जो लफ़्ज़ छो आणियूं, शामत हूंदी आहे जेको माना हुनजी माना उहो कमु ख़तमु थी वियो न हाणे, त हाणे लफ़्ज़ सुठा इस्तेमालु कंदा आहिनि शामत, सावन सवन लाइ लफ़्ज़ न अचे इहो। अच्छा, ऐं हीअ आहे असांजी 55 नंबर आहे। हा, इहा पूरी थी हिते अल्हम्दुलिल्लाह। बेशक उहे माण्हू जेके फ्री विया हुआ तव्हां मां, जंहिं ॾींहुं मिलियूं ॿ ट्रोलियूं, त फ्री उहे जेके विया न, उन्हनि अलाह पाक कीअं, ॾिसो उन्हनि खे थो चए त उन्हनि खे शैतान हक़ीक़त में फेरियो जेको उन्हनि कयो, पर उन्हनि खे अलाह माफ़ करे छॾियो। ॾिसो न, शैतान जो हुन ते ग़लतो थी वियो जेकॾहिं, त पोइ अलाह हुनखे माफ़ करे छॾियो। इन करे अॼु खां पोइ हिकिड़ी ॻाल्हि सभिनी खे सम्झणु खपे, मां हिकिड़ी तफ़सीर जी ज़िक्र ते कोन थो पियो कयां, पर जनरल ॻाल्हि कजे थी पई त जेको इन आयत जे बेसिस ते कॾहिं बि असां सगुरनि ते तनक़ीद करे न, त उनखे अलाह जी हिकु आयत ॿुधाइजे, इहा वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम, जॾहिं अलाह पाक उन्हनि खे माफ़ करे छॾियो, असां केरु थींदा आहियूं तनक़ीद करण वारा, ॾोह कढण वारा, असां सगोरनि जो। अलाह अकबर जल शान, अलाह साईं असांखे पनाह में रखे। हीअ मां सॼी समरी कई, पर टाइम कोन्हे को, तव्हां ॾिसंदो हीअ सॼो जेको आहे न माना इहा सॉरी हिनखे थींदो 151 खां ही हलंदी जेको 52 55 ताईं। ऐं ॿियो छो हिकिड़ी ॻाल्हि असां अॻे ज़िक्र कयोसीं, फी सबीलिल्लाह में फी हर्फ़ जर आहे न, इस्म मजरूर थींदो आहे, हीअ थींदो आहे जारुन मजरूर, सबील व मुदाफ़ बि थींदो आहे। हिनखे मां स्लाइड खे थोरो चेंज कयो आहे, इन करे थोरो सम्झायां थो, जीअं शेयर कंदासीं त सम्झ में अचनि। फी हाणे सबील छा आहे, वरी मुदाफ़ बि चइबो आहे हिनखे, माना इहो ऐं इहो छा आहे, इहो मुदाफ़ बि आहे सबील। पहिरियों त इसमें मजरूर हुयो, हाणे के मुदाफ़ बि चवंदासीं, छो वरी हिन में छा आहे, हीअ मुदाफ़ इलाही आहे, छो हिन कसरा अची वई आहे। त हाणे जॾहिं इहो थींदो त हिननि खे असां ॿिन्ही खे छा चवंदासीं, नीरे ऐं गाढ़े वारे खे लफ़्ज़नि खे मुदाफ़ इलाही ग्रीन में थी वियो। इन पैटर्न ते इहो असांजो लास्ट टाइम जो हुयो। हिते आयो आहे अॼु फिली कुलूबिकुम, राइट, त छो हीअ छा आहे, हर्फ़ जर, इसमें मजरूर, जारुन मजरूर, वरी वो मुदाफ़, कुलूब छा आहे, वो मुदाफ़ आहे, वरी पोइ बिकुम छा थींदो, मुदाफ़ इलाही, हे छा थी वेंदो, मुदाफ़ इलाही। ही ऐं ही रिज़ल्ट्स आहिनि, ॾिसो था, ही जेको टुकड़ो आहे, ही जारुन मजरूर, ही जेको टुकड़ो आहे हीअं, उहे मुदाफ़ इलाही। वरी ॿियो आयो आहे त अॼु बुयूत फी बुयूतिकुम आयो आहे न, ही छा आहे, हर्फ़ जर, ही छा आहे, इसमें मजरूर, ही छा आहे, जारुन मजरूर, फी बुयूत छा थी वियो, जारुन मजरूर। हाणे बुयूत वरी मुदाफ़ बि आहे, ऐं हीअ छा आहे, कुम मुदाफ़ इलाही, पोइ छा थी वियो आहे, मुदाफ़ इलाही। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अहिड़े नमूने सां वरी फी सुदूरिकुम बि आयो आहे, साॻे नमूने सां हे 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 डन, फी सुदूरिकुम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अल्लाह से असांखे दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां सम्झणु पढ़णु सिखणु ऐं सम्झण सां मदद फरमाए, ऐं हुनजी हिदायत ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में ग़लती थिए त अल्लाह से पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए, आमीन या रब्बल आलमीन। जज़ाकल्लाह ख़ैर। साईं, मूंखे हिकिड़ो सुवालु आहे। जी जी साईं। जी साईं। ही जेको रशीद साहब व असी तुम, ऐं वरी हो मिन बाद मां अराकुम, हाणे इहो जेको ॿई सिंगुलर प्लूरल त आहिनि, पर छा असी तुम गाइब खे मुखातिबा ऐं मां अराकुम साम्हूं मुखातिबा, इहो छा आहे? इहो जिथे जिथे अचे थो, अचे त ॿिन्ही लाइ तव्हांजो, तव्हां ॿुधायो फी उखराकुम असाबकुम, त इहो थोरो एक्सप्लेन कंदव हा इहो? इहो हा, मां हिन तां ॿुधायां थो।